जॾहिं मालिकन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इन दुनिया में ज़ाहिरी पर्दो पियो थिए तो साईं जन हिकिड़ी बाह अबू बकर सिद्दीक़ के कुल्हे ते, ॿी बाह उमर साईं के कुल्हे ते पंहिंजे दौलत खाने का मिंबर ते आया, अची मिंबर ते मालिक करीम वेझो पहुता। जमायत के साम्हूं हिकु लॻो 24,000 सहाबा के साम्हूं पाण फरमायूं त हा कज़ा फिल दुनिया व हा कज़ा फिल क़बर, हा कज़ा फिल हशर व हा कज़ा फिल जन्नत। हेॾो हिकिड़ो जवान आहे ग़ुलाम आहे, हेॾो ॿियो ग़ुलाम आहे। साईं करीमन फरमाए ॾिसो था जीअं हींअर असां दुनिया में मौजूदु आहियूं, ईअं ई क़बर में हूंदासीं। जॾहिं क़बर मां उथी माशर जे मैदान में हलंदासीं भी ईअं ई हूंदासीं। जॾहिं असां जन्नत में वेंदासीं तॾहिं बि हिकिड़े पासे खां अबू बकर हूंदो त ॿिए पासे खां उमर हूंदो। इहा जोड़ी हमेशह हलंदी असांजी। हा कज़ा फिल दुनिया व हा कज़ा फिल क़बर, हा कज़ा फिल हशर व हा